मूंखे ॿुधाईंदा हलो कराची प्रेस क्लब आॾो वॉइस ऑफ सिंध लॉयर्स फोरम पारां सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस अहमद अली शेख सां थियल नाइंसाफ़ी ख़िलाफ़ एहतजाजी धरणो हंयो पियो आहे। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है नजीब इनायत। जी नजीब जी वॉइस ऑफ सिंध लॉयर्स फोरम पारां कराची प्रेस क्लब आॾो सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस अहमद अली शेख सां थियल नाइंसाफ़ी ख़िलाफ़ मुज़ाहिरो कयो पियो वञे। हिते मौजूद सीनियर वकीलन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। चीफ जस्टिस साहब सिंधी हुयो ऐं सुप्रीम कोर्ट में को बि सिंधी हिन खां पहिरियां कोन हुयो ऐं पाकिस्तान जे कंहिं बि इदारे में सिंधी कोन्हे को। इवन पाकिस्तान जो सलामती काउंसिल इदारो थींदो आहे, इजलास थींदो आहे, उन में को बि सिंधी कोन्हे को। हींअर सिंधी जेकॾहिं चीफ जस्टिस खे प्रमोशन करे सुप्रीम कोर्ट में के सिंधी खे न खयो वेंदो त सिंधी माण्हुनि में दम तहफ़ुज़ पैदा थींदो। हाणे तव्हां अंदाज़ो लॻाए त सुप्रीम कोर्ट जो जज उर्दू स्पीकिंग जज अहिड़ो ऑर्डर पास करे थो जंहिंमें 16,000 सिंधी जेके आहिनि से बेरोज़गार थी वञनि था पिया ऐं उन जॻह ते को बि सिंधी जज न हुजे त सिंधी माण्हुनि में केॾो अदम तहफ़ुज़ पैदा थींदो। असांजो मुतालबो इहो आहे त जेको सुप्रीम जुडिशल काउंसिल जे इजलास में हिकिड़ो ग़लति प्रेसिडेंट हिकिड़ो मिसाल क़ाइमु कयो पियो वियो सिंध जो चीफ जस्टिस छॾे करे उन खां पोइ वारो ॿियों नंबर, टियों नंबर, 5 नंबर जज खे पिक एंड चूज़ जी बुनियाद ते खणी सुप्रीम कोर्ट में एलिवेट कयो पियो वियो, जंहिंजे ख़िलाफ़ ही मुसलसिल 15 ॾींहंनि खां एहतजाज जारी आहे। ऐं असीं अॼु बुख हड़ताल वारे ॾींहुं ते स्टेज ते इन करे पहुता आहियूं त हींअर वरी लॉलीपॉप ॾेई करे चीफ जस्टिस के सुप्रीम कोर्ट में इडाक ते पे खयो वियो। टेररिज्म आहे, असां त कंहिंजे बि ख़िलाफ़ न आहियूं। असांजो जेको सिस्टम आहे जुडिशरीअ में ई इंसाफ़ न थिए त पोइ ॿिए हंधि किथां थियो। जॾहिं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो कयूं मुशीर आलम हाणे आख़िरी ॾींहुं माना 15,000 माण्हू उहो करे वियो त पोइ हिते भला ईअं जंहिंजो हक़ु हुयो वरी 5 नंबर खे खणी वरी मथे कंफर्म कयूं हिन खे एडाक ते। एडाक जज माना ईअं सम्झो वर्क चार्ज मुलाज़िम टाइप हूंदो आहे। उनखां पोइ आयशा मलिक पंजाब में उहा बि 5 नंबर वरी पोइ उनखे मथे खणी आहे पंहिंजी मर्ज़ी था हलाइनि। जी कराची प्रेस क्लब आॾो मौजूद सीनियर वकीलन जो चवणु आहे त इंसाफ़ जी आला अदालतनि में मुक़रर माण्हुनि सां पहिरीं बुनियाद ते जेको आहे उन्हनि सां इंसाफ़ थियणु लाज़मी आहे। उन्हनि जी मुक़ररनि बाबति जेको आहे इंसाफ़ ते बदल फ़ैसिला कया वञनि। उन्हनि चयो त पाकिस्तान जे आला इदारनि में नज़र अचणु घुरिजे त हीउ मुल्क जेको आहे सभिनी सूबनि लाइ बराबरि आहे। इन जे करे जेको चीफ जस्टिस अहमद अली शेख सां थियल नाइंसाफ़ी आहे उन बाबति फौरी तौरु उन ते गौर करे उन फ़ैसिले ते ॿीहर नज़रसानी कई वञे।